वारे अवामी हक़ूक़ इतिहाद जी चौथी गठराणी बहिराण तुनियो जी मेज़बानी हेठि ॻोठ अहमद तुनिया में थी गुज़री। इतिहाद जे प्रोग्राम में वारे शहर जे सियासी समाजी अदबी मज़हबी जमायतुनि जे अॻवाननि पारां भरपूर शिरकत कई वई। वारे अवाम जे हक़नि जी हासिलात लाइ जुड़ंदड़ इतिहाद के अवामी सतह ते भरपूर मोट मिलण लगी। जिन ग़ैर सियासी इतिहाद में हर मकतबे फ़िक्र सां लाॻापियल माण्हू शरीक आहिनि। ही इतिहाद कंहिं बि फ़र्द पार्टी ख़िलाफ़ नाहे। हिन इतिहाद जो मुखिया मक़सद वारे शहर जा मसला मामला हल कराइण हूंदो। इन मौके ते अली रज़ा ख़ान चोलियाणी चयो त वारे हक़ूक़ इतिहाद जे जुड़ण सां शहर जी अवाम में सरहाई ॾिसूं था। इंशाअल्लाह अवाम जे सहकार सां घणो कुझु हासिल करे वठंदासीं। इतिहाद जी पहिरीं अवामी रैली बरोज़ अरबा 1 मार्च ते कढी वेंदी, जंहिंमें शहर जे तमाम अवामुल नास खे रैली में शरीक थियण जी दावत ॾिनी वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।